ऐं ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा शहर में वधंदड़ बदअमनी शहर जे मशहूर वापारी रोशन उर्फ पप्पू शेख जे घर में लगल लखे रुपयनि जे धाड़े ख़िलाफ़ शहरी ऐं वापारी सरापा एहतजाज। वापारियुनि पारां शहर में शटर बंद हड़ताल करे लकियारी मार्केट खां मच्छर चौक ताईं रोशन शेख, इंजीनियर ज़मीर मेमण, रफ़ीक अहमद शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। रैली में वापारियुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंखां पोइ धरणे ते वेही रहिया। उन मौक़े ते मुज़ाहिरे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेसिताईं वापारी रोशन शेख जे घर में लॻल दाड़ो फुरलुट थियल सामान वापसि न थींदो तेसिताईं असांजो ही पुरअमन एहतजाज जारी रहंदो। जंहिंखां पोइ एसएसपी खैरपुर मलक ज़फ़र इक़बाल हिंगोरजा पहुची ॾुआरनि खे गिरफ़्तार करे थियल ॾोह जल्द वापसि कराइण जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। इनमें डीएसपी आए गंबट भी है, डीएसपी सीआईए आए, इनमें इंचार्ज सीआईए है, एसएचओ गंबट, एसएचओ रानीपुर।